अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में असां सभिनी खे चऊं था भली कार। ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे लाइ मुश्किलातुनि में मुसलसल वाध थींदी पई वञे। जेकॾहिं अॼु जो ज़िक्र कयूं त वॾी ख़बर PTI जे हवाले सां इहा आहे त साइफ़र केस में इमरान ख़ान साहब जेके आहिनि अॻूणा वज़ीर आज़म ऐं PTI जा जेके बानी आहिनि उन्हनि ते फ़र्द जुर्म लागू थी चुको आहे। न रुगो इमरान ख़ान साहब पर उन सां गॾोगॾु शाह महमूद कुरैशी साहब ते बि साइफ़र केस में फ़र्द जुर्म लागू थी चुको आहे। ऐं हाणे बाज़ाब्ता तौर ते सुभाणे खां ॿुधाए पियो त उन केस ते वधीक काई कार्रवाई हलंदी। ऐं हीउ फ़ैसिलो ॿुधण खां पोइ जेका मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि जी भेण अलीमा ख़ान साहिबा अॻूणे वज़ीर आज़म जी भेण, उन्हनि जो चवणु आहे त साइफ़र केस में इमरान ख़ान खे जेका आहे उहा मौत जी सज़ा अची सघे थी। इंतिहाई संगीन नोईअ जो हीउ केस आहे। बहरहाल ॾिसूं था फ़ैसिलो अदालतुनि खे करिणो आहे त कहिड़ी सज़ा ॾियनि था। घणे भाङे इम्कान इहो आहे त एतिरी सख़्तु सज़ा न ईंदी, बहरहाल उनखे कुझु सालनि जी सज़ा ज़रूरु अची सघे थी। अॼु प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु मूंखे ॿुधाईंदा हलूं त सिविलियन जो जेको आहे फ़ौजी अदालतुनि में ट्रायल थियण जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी जेका बेंच हुई उन्हनि 23 अक्टूबर ते हिकिड़ो फ़ैसिलो ॿुधायो हो जंहिंमें फ़ौजी अदालतुनि में ट्रायल खे रोकियो वियो हो। आर्मी एक्ट में जो जेके मुख़्तलिफ़ शिकूं आहिनि उन्हनि खे रद्द कयो वियो हो। पर अॼु 6 रुकनी जेका बेंच आहे जंहिंजी क़यादत जस्टिस सरदार तारिक मसूद साहब करे रहिया हुआ, उन्हनि सिविलियन जो ट्रायल न करण वारो जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हो उनखे मुअत्तल करे छॾियो आहे। हाणे उन्हनि माण्हुनि जो ट्रायल फ़ौजी अदालतुनि में थी सघंदो। हिन केस खे जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत चैलेंज कयो हो ऐं जेके शहीदनि जा वारिस आहिनि उहे बि दरख़्वास्त गुज़ार हुआ त फ़ौजी अदालतुनि में उन्हनि माण्हुनि जो ट्रायल थियणु खपे। ऐं अॼु अदालत इहो बि वाज़े कयो आहे त 9 मई वाक़िअनि में जेके मुख़्तलिफ़ माण्हू गिरफ़्तार आहिनि PTI जा वर्कर, उन्हनि जा अॻवान, उन्हनि जा जेके केस आहिनि उहे बि फ़ौजी अदालतुनि में हलंदा। ऐं इम्कान इहो पियो ॾेखारियो वञे त ईंदड़ ॾींहंनि में PTI जा जेके बानी आहिनि उन्हनि जो केस बि फ़ौजी अदालतुनि में हली सघे थो। उनजे करे चऊं पिया त केस जेके आहिनि PTI जे लाइ इंतिहाई अहमियत जोगा आहिनि। गॾोगॾु पाण ॻाल्हि कयूं त मियां नवाज़ शरीफ़ साहब जेके मुसलसल ॻाल्हि ॿोल हींअर कनि पिया, उन्हनि में हिकु ॿीहर एहतसाब वारो जेको बयानियो आहे उनखे उहे दोहिराइनि पिया ऐं संदनि इहो चवणु आहे त अॼु जेका उन्हनि ॻाल्हि ॿोल कई आहे त हू इंतकाम जी सियासत ते यकीन नथा रखनि, पर उहे माण्हू जेके मुल्क जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदा रहिया आहिनि उन्हनि जो हिसाब किताब थियणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं उहो न थियो त जेका रस्ता रोक आहे न थी सघंदी। सो उन समूरी सूरत हाल ते ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार एजाज़ महर साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। महर साहब तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं ॾिसूं पिया त मुसलसल जेके PTI जूं मुश्किलातूं आहिनि उन्हनि में वाध थिए पई, कोर्टुनि जे हवाले सां जेके डिसीशन अचनि पिया। ऐं अॼु जेके 2 अहम केस आहिनि जेकॾहिं असां पाण शुरूआति उनखां कयूं, हिकिड़ो त सिविलियन जे ट्रायल जे हवाले सां 5 रुकनी बेंच जो जेको फ़ैसिलो हो सुप्रीम कोर्ट जो उनखे 6 रुकनी बेंच अॼु रद्द कयो आहे, मुअत्तल करे छॾियो आहे। सो हाणे 9 मई जा जेके केस आहिनि उहे ॿुधाए पियो त फ़ौजी अदालतुनि में बि हलंदा। जेके ऑलरेडी गिरफ़्तार माण्हू आहिनि फ़ौजी अदालतुनि में केस हलनि पिया उहे बि हलंदा। उनखे अवां कीअं था ॾिसो? ऐं गॾोगॾु ख़ान साहब ते ऐं शाह महमूद कुरैशी साहब ते साइफ़र केस में फ़र्द जुर्म बि अॼु लागू थी वियो आहे। तमामु न हुजण जे बराबरि थो अचे। जी, अवां सर ॿुधी सघो था? प्रोड्यूसर महर साहब अवांखे आवाज़ अचे पियो सर? आवाज़ बिल्कुलु तमामु न ॿुधण जहिड़ो थो अचे। अच्छा सर, कोशिशि कंदासीं तव्हां सां ॿीहर असां। हाणे सही आहे जी, हाणे सही आहे। अच्छा सर, मुंहिंजो सुवाल हो त जेके मुख़्तलिफ़ केस हलनि पिया PTI जे लाइ स्पेशली असीं ॾिसूं त अॼु जेके 2 केस आहिनि, हिकिड़ो त सिविलियन जे ट्रायल जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे 5 रुकनी बेंच जे फ़ैसिले खे उन्हनि मुअत्तल कयो आहे। हाणे सिविलियन जो ट्रायल थी सघंदो फ़ौजी अदालतुनि में। ऐं 9 मई जा जेके माण्हू गिरफ़्तार आहिनि उन्हनि जो केस बि फ़ौजी अदालतुनि में ऑलरेडी हलियो पिए, हिकु भेरो ॿीहर उहो शुरू थींदो। उनखे कीअं था ॾिसो? अमी गॾोगॾु साइफ़र केस में अॼु ॾिसूं था त इमरान ख़ान साहब ऐं शाह महमूद कुरैशी साहब ते फ़र्द जुर्म बि लागू कयो वियो आहे। बिल्कुलु फ़र्द जुर्म त इहो ड्यू हुयो ऐं हिकु 2 दफ़ो अॻु में इहो डेफर थियो मामिलो। बाक़ी जेतिरे क़दुरु फ़ौजी अदालतुनि जे हवाले सां आहे त उन में हिकिड़ी टेक्निकल ट्रिक जेको आहे उन्हनि इहा रखी आहे त स्पेशल कोर्ट्स जो नालो उन्हनि यूज़ कयो आहे। हाणे उनजी जेको आहे त ऑर्डर जेको आहे उहो गोलमोल आहे फ़िलहालु, माना सब्जेक्ट टू द फाइनल डिसीशन जेको आहे। त बज़ाहिर ईअं थो लॻे त उन में काफ़ी अदालत जे मथां प्रेशर आहे ऐं उन जेको अॻु में ऑर्डर बिल्कुलु जेको ब्लैक एंड वाइट में हुयो त उनखे सस्पेंड कयो वियो आहे ऐं हिकिड़ो रूम या स्पेस जेको आहे उहा क्रिएट कई वई आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि स्पेशल कोर्ट्स में ई हले। त उन में डेफिनेटली लॻे थो त जुडिशरी बैकफुट ते आहे ऐं उन्हनि ते प्रेशर आहे ऐं जेके सगारियूं धुरियूं चाहिनि पियूं त उहो ट्रायल उन तरीक़े सां हले त उन्हनि खे हिकिड़ो
स्पेस मिली आहे पंहिंजे मौक़िफ़ खे अॻिते वधाइण जे हवाले सां त डेफिनेटली के इहो जेको आहे उहो ॾिसूं था हाणे उन में कंहिंजो ट्रायल थो थिए कहिड़ी सज़ा थी मिले आया उन्हनि खे अपील जो राइट मिले थो उन अपील में उहे फ़ैसिला डेफिनेटली उॾी वेंदा पर जेकॾहिं सही न हूंदा कानून मुताबिक़ त उनजो पोइ बाद में अपीलेट लेवल ते उन्हनि खे रिलीफ डेफिनेटली मिली सघे थो बिल्कुलु जीअं ॿुधाए पिया न त जेके बज़ाहिर सूरत हाल नज़र अचे पई ऐं अॼु खां इहो बि डिस्कस थियणु शुरू थियो आहे त हिन आम केस में हिकिड़ो त चीफ जस्टिस साहब पाण उन में शरीक न हुआ तोड़े जो 5 रुकनी बेंच जो बि हिसो न हुआ अतार मिनल्ला साहब जेके इंसानी हक़नि जी वॾी ॻाल्हि कंदा रहनि था मुख़्तलिफ़ केसनि में उहे बि कोन हुआ उन खां पोइ खोड़ हिकिड़ा तज़िया ऐं तबसरा थियनि पिया त हीउ छा पियो थिए जेको घुरियो वियो छा उहो ई थियो आहे ऐं जेका डिमांड हुई अस्करी क़यादत जी ऐं उन्हनि खे उहो फैसिलिटेट ॼण कयो पियो वञे बज़ाहिर त ईअं नज़र अचे थो त हुननि खे फैसिलिटेट कयो थो वञे जीअं अॻु में हिकिड़ो अॻियूं बंदि ॿधल हुयो त हाणे हुन बंद में हिननि टुको हणी जेको आहे हिकिड़ो रस्तो कढियो आहे त उहो जेको पाणी बीजी वियो आहे जीअं बीजी वेंदो आहे त उनखे ॼण थोरी स्पेस मिली वई आहे त हिन फ़ैसिले जो बज़ाहिर जेकॾहिं सवली सिंधीअ में चइजे त जेको अॻु में बंदि ॿधल हो हाणे हुन में रूण जेको आहे उहो निकिती आहे त उहो हाणे रूण ॾिसूं त केतिरी थी खुले या उहा बंदि थी थिए या अञा वेकिरी थींदी थी वञे ऐं उन घुर्बल मक़सद हासिल थींदा ऐं बहरहाल जेको आहे माना हिकिड़ो उन्हनि खे जेको अॻु में बिल्कुलु ठुप जवाबु हुयो त उन हवाले सां त सगारनि दुरनि खे पंहिंजे मौक़िफ़ मंझराइण में बज़ाहिर जेको आहे त उहो पहिरीं कामयाबी हासिल थी आहे बाक़ी हाणे हतमी फ़ैसिलो छा थो अचे उहो त बाद जी ॻाल्हि आहे जॾहिं आर्ग्यूमेंट थींदा दुरनि खे नोटिस थिया बिल्कुलु अच्छा सर जेकॾहिं इन खे ॾिसूं त ॻाल्हियूं इहे बि थियनि पियूं काफ़ी अरसे खां त ॿिया त केस आहिनि ई आहिनि अहम पर हीउ नओं मयारो केस बि PTI जे जेके बानी आहिनि ऐं गुणा वज़ीर आज़म ख़ान साहब उन्हनि जे लाइ अहमियत जोॻो आहे ईंदड़ ॾींहंनि में अव्हांखे बि लॻे थो त नओं मयारो केस बि उन्हनि ते हलंदो ऐं फ़ौजी अदालतुनि में बि हली सघे थो गॾोगॾु साइफर वारे मामले ते बि जेकॾहिं ॾिसूं त अलीमा ख़ान साहिबा अॼु मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे भेण आहे ख़ान साहब जी ज़ाहिरा उन्हनि खे त काफ़ी परेशानी बि आहे उहो चवनि था त मौत जी सज़ा बि ख़ान साहब खे अची सघे थी तव्हांखे लॻे थो त हिन दौर में एॾी सख़्तु सज़ा अची सघे थी माज़ी में हिकिड़े वज़ीर आज़म खे फाही अची चुकी आहे हिन मुल्क में या कुझु सालनि जी सज़ा अची सघे थी ख़ान साहब खे हू त ख़ानदान खे इहो ख़दशो आहे त मे बि मौत जी सज़ा बि अचे हिनखे ॾिसो जेके कलम लागू कया विया आहिनि उन्हनि मुताबिक़ त इहा सज़ा जो जेका मैक्सिमम सज़ा आहे उहा मौजूदु आहे ऑप्शन ज़रूरु मौजूदु आहे पर हाणे इहो अदालत ते डिपेंड थो करे त आया उहे जेको आहे जी माज़ी में या हाणे बि ॾिसूं था कॾहिं कॾहिं कुझु मामलनि में अदालतुनि खे मैनिपुलेट कयो वेंदो आहे या मैनिपुलेट कयो वञे थो त उन में ॾुखियो ज़रूरु आहे बहरहाल हिन मुल्क जी जेका हिकिड़ी अदालती चेकर्ड हिस्ट्री आहे उनखे साम्हूं रखंदे कुझु बि जेको आहे त वसूख सां चई नथो सघिजे छो त इहे अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहियूं आहिनि पर जीअं तव्हां चयो पाण टेक्नोलॉजी जो हेॾो अॻिते अचणु सोशल मीडिया जो एतिरो ऑर्गनाइज़ थियणु ऐं सॼी शयुनि खे जेको आहे त राज़ फाश करणु त उन सॼे माहौल में बिल्कुलु ॾुखियो तमामु ॾुखियो आहे त उन शइ खे तव्हां जस्टिफाई करे सघो बाक़ी फ़िलहाल जीअं इहे स्टेजिस हूंदियूं आहिनि त इन में हिकिड़ो मुंड खां वठी पॉलिसी रही आहे एस्टेब्लिशमेंट जी त कैरेट ऐं स्टिक वारी त ड्रिजारे का डील करणु या को अहिड़ो मामिलो त पर जेकॾहिं इनिशियली ट्रायल कोर्ट जी लेवल ते कंहिं स्पेशल कोर्ट में उहा सज़ा मिली बि वई त मुंहिंजो ख़्यालु आहे उहा अॻे जेके हायर कोर्ट्स हूंदियूं अपीलेट फोरम्स हूंदियूं उन्हनि में शायदि उहा रिड्यूस थी वञे ऐं उन ते जेको आहे त अमल न थी सघे सही अच्छा सर जेके हाणे वरी ही जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते पाण अचूं त जंहिं अंदाज़ जा इंतज़ाम थियनि था या जेके सीट एडजस्टमेंट जो ॻाल्हियूं पियल आहिनि नून लीग जूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां इतिहाद पोइ JUI हुजे MQM हुजे तहरीक इस्तेहकाम हुजे ॿियनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां त हिकिड़ो तासुर इहो पियो जुड़े त ॼण हिकिड़ी नई IJI ठाहिण जी कोशिशि पई थिए नून लीग खे हिकु भेरो ॿीहर कामयाबु करार ॾियारण जे हवाले सां सिंध में जेके सरगर्मियूं थियनि पियूं अव्हां जे साम्हूं आहिनि एतिरे ताईं जो डॉन जहिड़े इदारे इहो बि लिखियो आहे त MQM खे कामयाबु कराइण लाइ PTI पीपल्स पार्टी जी कराची में रस्ता रोक जे लाइ लंडन वारे भाई साहब सां बि राब्ता थिया आहिनि ताक़तवर हल्कनि जा छा असीं सम्झूं त वाकई नई IJI पई ठहे नून लीग खे इक़्तिदार ॾियारण जे लाइ
ज़ाहिर आहे त जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि जा जेके पंहिंजा गोल्स आहिनि उन्हनि खे अचीव करण जे लाइ जेका हुननि जी स्ट्रेटजी आहे त उन में हिकिड़ी स्ट्रेटजी इहा ज़रूरु आहे त हिकिड़ी नेशनल गवर्नमेंट टाइप जेको आहे उहा ठाही वञे ऐं सभिनी पार्टियुनि खे उन में एंगेज कयो वञे। पर हिन महिल ताईं जी जेका सूरत हाल ॾिसूं था त उन में PTI अञा उन्हनि सां कंहिं बि मामले ते एतिरो कंफर्टेबल नज़र कोन थी अचे। ऐं जेके रिसेंटली हिन PTI वारनि जलसा कया बाजोड़ में, कुआट में या ॿियनि जायुनि ते, त उन सां बि हिकिड़ो क्लियर पैगाम आहे त माण्हुनि जी जेका पार्टिसिपेशन आहे उहा तमामु हिकिड़ी ज़बरदस्त नज़र अचे थी। त इन सभिनी सख़्तियुनि जे बावजूदि, मॉनिटरिंग जे बावजूदि, मुख़्तलिफ़ सिक्योरिटी एजेंसीज़ जे रस्ता रोक जे बावजूदि बि जेकॾहिं इहे जलसा ईअं थी सघनि था, पर जेकॾहिं उन्हनि खे लेवल प्लेइंग फील्ड मिली त पोइ छा सूरत हाल हूंदी। त मुंहिंजे ख़्याल आहे उन शइ खे जेको आहे रोकण जे लाइ मुख़्तलिफ़ स्ट्रेटजीज़ आहिनि। ऐं जेका हीअ जीअं तव्हां चयो त IJI या जेको आहे इस्तेकाम पार्टी ऐं नून लीग में जेका अंडरस्टैंडिंग आहे त उनजो को नून लीग खे फ़ाइदो त अल्टीमेटली अॻिते हली कोन थींदो, छो त इहो हिकिड़ो प्रेशर ग्रुप जे तौर ते कमु कंदो ऐं कंहिं बि इम्पोर्टेंट इशू ते जिते नून लीग स्टैंड वठणु चाहींदी उते इहे माण्हू उन्हनि खे भले सीट एडजस्टमेंट करे उन्हनि खे खटराए अचनि, पर इहे माण्हू सुभाणे हिननि जे लाइ मथे जो सूर बणिबा। बिल्कुलु। त नून लीग जी कोशिशि इहा आहे त हू मैक्सिमम जेतिरो पंहिंजी पार्टी जे बेस ते करे सघनि त उहे कनि ऐं एडजस्टमेंट जेको आहे उहो घटि खां घटि थिए। पर ज़ाहिर आहे त जेके धुरियूं उन्हनि जे पोयां आहिनि या जेके धुरियुनि जी उन्हनि जी फरमाइश डेफिनेटली जॾहिं तव्हां 100 सीटुनि जी डिमांड कयो था मिसाल, ऐं तव्हांखे जेकॾहिं 40 बि मिलनि थियूं त उहो 40 जी फिगर बि का मामूली फिगर न आहे। त इन अहिड़े माहौल में नून लीग खे इहो तजुर्बो रहियो आहे इन PDM वारी गवर्नमेंट जो, त मुंहिंजो ख़्याल आहे त नून लीग वारा इन ॾिस में तमामु मुहतात जेको आहे त थी फ़ैसिला कंदे नज़र अचनि पिया ऐं अञा बि वधीक मुहतात रहंदा। सो इन सॼे माहौल में ज़ाहिर आहे त जेके ॿियूं धुरियूं आहिनि उन्हनि खे कीअं एडजस्ट करिणो आहे उन्हनि जो बि त हिकिड़ो सिस्टम जेको बि हिननि जो ठहियलु आहे त उन में आख़िरी वक़्त ताईं मां सम्झां थो त इहा बार्गेनिंग ॾेती लेती जारी रहंदी वञी अंटिल एंड अनलेस के उनजो को जेको हतमी नतीजो नथो अचे। सही। अच्छा सर, सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, पंजाब में त बिल्कुलु नून लीग इस्तेकाम हुजे, काफ लीग हुजे, ॿियनि पार्टियुनि सां इतिहाद, बलोचिस्तान में जेको ॾिठोसीं दौरो करे आया, KPK में मौलाना फज़ल रहमान ॿियनि सां गॾु, सिंध लेवल ते जेकॾहिं ॾिसूं, पहिरियों बि अव्हां सां ॻाल्हायोसीं त पीपल्स पार्टी खे सोढ़ो करण जे लाइ जेका मश्क शुरू थी आहे, हिकिड़े पासे ते ॾिसूं था त ख़ान साहब जे ख़िलाफ़ माण्हुनि खां इंटरव्यू ॾियारिया था वञनि या जेको कुझु थिए पियो प्रेस कॉन्फ्रेंसूं, पर राव अनवार जहिड़े माण्हू खां जंहिंजी किरदार सभिनी खे ख़बर आहे, जंहिं ते पाण ते 400 माण्हुनि खे अदालतुनि खां मथां क़तल करण जा इल्ज़ाम थियनि, उन्हनि खां ईअं जीअं इंटरव्यू कराए पिया वञनि, पीपल्स पार्टी जी क़यादत ते इल्ज़ाम मढ़ाए पिया वञनि, इन मश्क खे असीं छा सम्झूं त वाक़ई ईंदड़ ॾींहंनि में इहो प्लान सीरियस आहे, पीपल्स पार्टी खे बि को टफ टाइम ॾिजे, ऐं अहिड़ा इंटरव्यू छा फ्यूचर में ॿिया बि अची सघनि था, माण्हू त चवनि था? बिल्कुलु अची सघनि था, पर इहे जेके तिर्कतालियूं आहिनि इहे एक्सपोज़ थी चुकियूं आहिनि ऐं इन जो ॾिसो न, राव अनवार जो जेको रोल रहियो आहे माज़ी में, जीअं तव्हां पाण ई चओ था त हुन ते समय एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग जा इल्ज़ाम बि आहिनि ऐं सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त हुन माण्हू जो किरदारु कहिड़ो आहे। त हाणे तव्हांखे इहा असल ख़बर पए थी त उन महिल त हर को पीपल्स पार्टीअ खे गारियूं ॾींदो हो या ज़रदारी साहिब खे बुरो भलो चवंदो त हीउ उनजो माण्हू आहे, उनजे चवण ते सभु कुझु थो करे, पर हाणे असल ख़बर पए थी त उहो माण्हू कंहिंजो आहे। ऐं इहो प्रेशर टैक्टिक्स ज़रूरु आहिनि त जीअं पीपल्स पार्टीअ खे सिंध में जेको हिकिड़ो फ्री हैंड हुयो, जेको माज़ी में अकेले सिर सिंगल पार्टी थी हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में हुआ, त इहा हिकिड़ी एक्सरसाइज़ उन गेम प्लान जो हिसो लॻे थी त हू पीपल्स पार्टी खे थोरो सोढ़ो कनि, हुननि जी जेका पॉलिटिकल स्पेस आहे हुनखे स्क्वीज़ कनि ऐं जेके हू पंहिंजे मन में सोचियूं वेठा आहिनि शयूं त उन खां थोरी वीकर पोज़ीशन में पीपल्स पार्टी खे आंदो वञे। त इहा उन सिलसिले जो कड़ी आहे ऐं ॿिया माण्हू बि भले छो न अचनि, पर ज़ाहिर आहे त हाणे माण्हू जेको आहे सोशल मीडिया तव्हांखे आईनो ॾेखारे थी छॾे। रेगुलर मीडिया ते अॼुकल्ह एतिरो माण्हू नथो ॾिसे पियो जेतिरो फोकस करे, जेतिरी स्पेस सोशल मीडिया पंहिंजे लाइ क्रिएट करे वई आहे।
त इन माहौल में का शइ लिकण वारी त आहे कोन। तव्हां भले केतिरो बि पंहिंजे शयुनि खे जेको आहे पंहिंजे मामले खे हक़ में करण जे लाइ कयो, पर ओपिनियन मेकिंग ॾाढो ॾुखियो कमु थी वियो आहे अॼुकल्ह जे दौर में टेक्नोलॉजी जे वुसत में अचण खां पोइ, ऐं ख़ासि करे सोशल मीडिया जे वाइब्रेंट थियण खां पोइ जेको आहे त एतिरो आसान न हूंदो तव्हां अहिड़नि ट्रिक्स जे ज़रिए का ओपिनियन फॉर्म करे ऐं तव्हां माण्हुनि जा ज़हन बदिलाए सघो। सही। अच्छा, हिकिड़े सीनियर सहाफ़ी सर इहा बि दावा कई आहे त ताक़तवर हल्कनि जी डिमांड हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी खां त राव अनवार जहिड़े माण्हू खे ईंदड़ जेको सेटअप हुजे उनमें सूबाई घरू वज़ीर करार ॾियारियो वञे ऐं ॻाल्हियूं हलियूं पिए, उहे ॻाल्हियूं किथे रोलड़े जो शिकार थियूं आहिनि। इन जे करे बि अहिड़े क़िस्म जा हरबा इस्तेमालु थियनि था ऐं पंहिंजूं डिमांड बंजराइण जे लाइ इन फ्यूचर अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके हरबा आहिनि उहे बि इस्तेमालु थी सघनि था ऐं थींदा। इहो मुंहिंजे ख़्याल आहे पीपल्स पार्टीअ जे लाइ नंढड़ी ॻाल्हि आहे, ऐं भला अॻु में रहमान मलिक किथां आयो। सो ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जॾहिं ॾिसंदी त मुंहिंजो सभु कुझु दुकान ई चढ़ वञे थो, पटियो थो वञे, त उन महिल अहिड़े क़िस्म जे हिकिड़े वखर जे लाइ को पीपल्स पार्टी स्टैंड वठी बीहे ऐं कुझु मां नथो सम्झां त को अहिड़ो मामिलो थी सघे थो ऐं पीपल्स पार्टी जे लाइ इहो आसान हूंदो। त इहे सभु शयूं मार्केट में फिलर सभु शयूं ईंदियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे त जीअं चवंदा आहिनि त भई दिखा के कबा मारो सजा, त इहे हिकिड़ियूं पावर पॉलिटिक्स जो हिसो आहिनि ऐं इहे कार्ड्स हर को खेॾंदो रहियो आहे, पर को अहिड़ो नई शइ कोन्हे का इहा जंहिंजे बेस ते तव्हां चओ त भई ठीकु आहे। ऐं इहे अहिड़े क़िस्म जूं डिमांड्स नंढियूं शयूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी खां घणो कुझु जेकॾहिं वठणु चाहिनि थी एस्टेब्लिशमेंट, उहो असल इशू आहे अरिड़हीं तरमीम ऐं NFC अवार्ड जो। सही, बिल्कुलु। ऐं ईंदड़ ॾींहंनि में अञा वाक़ई के सख़्तु ॾींहं अची सघंदा। अच्छा सर, ॿियो मामिलो जेको नवाज़ शरीफ़ साहिब जो आहे उहो बि काफ़ी अहमियत जोॻो आहे। हिकिड़े पासे त असीं ॾिसूं था त हू जेको हुननि बयानु ॾिनो लंडन में हूंदे एहतसाब जो, वरी शहबाज शरीफ़ जो उते वञणु, वरी पोइ बयानियो ख़ामोश थी विया। हाणे हिकु भेरो ॿीहर हू मुसलसिल चवनि पिया, जेके पार्लियामेंट बोर्ड जा इजलास थियनि पिया, अॼु बि जेका हुननि ॻाल्हि ॿोल कई आहे, उहो चवनि था त इंतकाम ते यकीन नथा रखनि, पर हिसाब किताब ज़रूरु थियणु खपे। उन्हनि चयो राहिल शरीफ़ हुजे, बाजवा हुजे, ॿियनि जे ख़िलाफ़ु हुननि का साज़िश न कई, पर उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको कुझु थियो उन्हनि जो हिसाब न थियो त फ्यूचर में इहे रस्ता बंदि न थींदा। अमांखे लॻे पियो त नवाज़ शरीफ़ वाक़ई एहतसाब जे लाइ संजीदा आहे, या जेका हुन ते छाप लॻी आहे लाडले वारी, उहा छाप लाहिण लाइ इलेक्शन में को बयानियो ठाहिण लाइ उहे अहिड़े क़िस्म जा बयान पिया ॾियनि। ॾिसो, जेकॾहिं मियां साहब खे पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते स्टैंड वठे आहे, वोट को इज़त दो और उन सॼे बयानीअ खे जेको खणी आयो, त पोइ डील न करे आहे। पर हाणे जॾहिं हुनखे केस ख़तमु थिया आहिनि त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं करणु शुरू कयूं अथई त नवाज़ शरीफ़ हिकिड़ो पंहिंजी ज़िदी तबियत वारो बि आहे ऐं अॻु में जेको आहे हुन बैक फुट ते वियो, हाणे जेको आहे फ्रंट फुट ते थो खेॾे। त इहो हालतुनि ते वक़्त ते डिपेंड थो करे त तव्हां कहिड़ी स्टेज ते कहिड़ो स्ट्रोक प्ले कंदव। त इहा बि नवाज़ शरीफ़ जी उन स्ट्रेटजी जो हिसो लॻे थो ऐं उसूली तौर ते मां सम्झां थो, मुंहिंजी ज़ाती राय बि इहा ई आहे त मुल्क में जेके खिलवाड़ थिया आहिनि त उहे खिलवाड़ कंदड़नि जो जेको आहे एहतसाब ज़रूरु थियणु घुरिजे ऐं उन कानूनी तौर ते कानून में इहा गुंजाइश हुजे त जेके कूड़ा केस था ठाहिनि पिया या कूड़नि केसनि में उन 7 साल नवाज़ शरीफ़ जेकॾहिं भोॻियो, अॻु में जेका सज़ा ॾिनी वई, पोइ जीअं फ़ोन टेप साम्हूं आया जजनि जा ऐं उन खां पोइ माण्हू जज बि भरी वियो, त अहिड़े क़िस्म जा कूड़ा जेके केस ठाहे उन्हनि हिकिड़े जेको आहे त उन्हनि ते तव्हां सलाहूं था जो माण्हुनि जूं ज़िंदगियूं अजीरन था कयो, अहिड़नि माण्हुनि जो एहतसाब थियणु घुरिजे, उनजे लाइ कानून में गुंजाइश हुजणु घुरिजे। पर हिन मुल्क जी इहा बदकिस्मती रही आहे त जेका बि पार्टी अपोज़िशन में हूंदी आहे त उन वक़्तु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी आहे, पर जॾहिं हुनखे इक़्तिदार जो वक़्तु मिलंदो आहे त उन महिल उन्हनि जो दिमाग़ एतिरो ख़राबु थी थो वञे त उहे शयूं सभु उन्हनि खे उलट रिवर्स थींदे नज़र ईंदियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि खे उहे शयूं पंहिंजे हक़ में इस्तेमालु। पर केतिरो बि चवनि त असां इंतकाम नथा वठूं, पर नवाज़ शरीफ़ जे बाए नेचर में, हुनजी पंहिंजी नेचर में इहो शामिल आहे त हू कंहिंखे माफ़ न कंदो आहे जेको हुन सां ग़लति कंदो आहे।
सो बहरहाल वक़्त ऐं हालतुनि ते डिपेंड थो करे त जेके हुनखे आणण वारा आहिनि, जेके हुनखे मैंडेट ॾियारण वारा आहिनि, उहे केतिरो मैंडेट था ॾियनि, केतिरी स्पेस था ॾियनि, नवाज़ शरीफ़ खे केतिरो अॻिते वञण जी इजाज़त हूंदी ऐं केतिरो न हूंदी। ऐं हू पाण ॾिसी चुको आहे, 3 दफ़ा वज़ीर आज़म रहियो आहे, त कीअं हुन जॾहिं बि रेड लाइन क्रॉस करण जी कोशिशि कई आहे त हुन खां पोइ हुनजे लाइ त कुझु बि न बचियो आहे। त अहिड़े तजुर्बे जे हुजण जे बावजूदि जेकॾहिं नवाज़ शरीफ़ हींअर फ्रंट फुट ते खेॾे थो ऐं हिन हिसाब वारे अमल खे अॻिते खणी हले थो, त मां सम्झां थो त जेका अॻु में हू कमिटमेंट करे आयो, शहबाज़ शरीफ़ जेका कमिटमेंट कई, ही पोइ हुन खां डेविएट कंदो ऐं हुनजो डेफिनेटली हुनखे नुक़सानु थींदो। ठीकु आहे एजाज़ साहब, तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। एजाज़ मेहर साहब सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार, हुन जे राय मुंहिंजे साम्हूं आहे। बिल्कुलु ॻाल्हि उहा ई आहे त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहब एहतिसाब वारे बयानीअ सां एतिरो ई सचो ऐं संजीदा हुजे ऐं जेको चयो थो वञे थो मज़ाहिमत बि कंदो आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, पर असां हुनखे इक़्तिदार ख़ातिर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते झुकंदे बि ॾिठो आहे। उनजी सियासत किथां स्टार्ट थी उहो त पंहिंजी लाइ परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं असीं ॾिसूं त डॉन लीग्स वारो जेको मामिलो आयो, जॾहिं हू प्रेशर में आया त पंहिंजनि ई वज़ीरनि खे हुननि रिज़ाइन कराए छॾियो। उनखां पोइ जेकॾहिं असीं ॾिसूं था त वरी फैज़ाबाद धरणो लॻो त जेके हुआ उन्हनि जा मज़हबी मामलनि वारा वज़ीर प्रेशर में अची हुननि खां इस्तीफ़ा ॾियारे छॾी। उनखां पोइ वरी जेकॾहिं असीं ॾिसूं था त उन बाजवा साहिब खे जॾहिं एक्सटेंशन जो मामिलो आयो त नून लीग उन्हनि खे वोट बि ॾिना। सो ईअं कोन्हे त को वॾा मज़ाहिमतकार आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जिते जिते उन्हनि खे ज़रूरत पई आहे त उहे मफ़ाहिमत कंदा बि रहिया आहिनि। सो इन जो बि कोई इम्कानु आहे त हीउ सभु कुझु इलेक्शन बयानियो ठाहिण जे लाइ हुजे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हुजे, ऐं जेको इहो बयानियो पीपल्स पार्टी ठाहिण में कामयाबु थी चुकी आहे, तूं लाडला आहिनि, लाडलो प्लस उन्हनि खे करार ॾिनो पियो वञे ऐं सभु कुझु उन्हनि जे लाइ मैनेज थी रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ केसनि मां उन्हनि खे रिलीफ मिले पियो। हिकिड़नि पार्टियुनि खे दीवार सां लॻायो पियो वञे, राव अनवार जहिड़नि किरदारनि खां इंटरव्यू ॾियारिया पिया वञनि ऐं जेको कुझु थिए पियो, इलेक्टेबल्स जीअं उन्हनि जी झोली में फिटा कया पिया वञनि। सो लॻे पियो त हिकिड़ो माहौल ठहे पियो, जेको लाडले वारो तासुर जेको मज़बूत थींदो पियो वञे, उनखे ज़ाइल करण जी बि हिकिड़ी कोशिशि थी सघे थी। बहरहाल उन ते पाण वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते जेको वक़्तु आहे उहो ब्रेक जो थिए पियो, मुख़्तसर ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, पाण उन ते वधीक तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं।